إن ربي يبسط الرزق لمن يشاء من عباده ويقدر له وما أنفقتم من شيء فهو يخلفه وهو خير الرازقين ويوم يحشرهم جميعا ثم يقول للملائكة أهؤلاء إياكم كانوا يعبدون قالوا سبحانك أنت ولينا من دونهم بل كانوا يعبدون الجن أكثرهم بهم مؤمنون فاليوم لا يملك بعضكم لبعض نفعا ولا ضرا ونقول للذين ظلموا ذوقوا عذاب النار التي كنتم بها تكذبون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. قرآن पाक जी सूरह सबा जी आयत नंबर 39 खां तिलावत आहे. अल्लाह पाक इन्हनि आयतुनि जे अंदरि वरी तकरार सां इंसान खे इहो यकीन ॾियारणु फरमायो त रिज़्क़ खे खोलण वारी ज़ात बि अल्लाह जी आहे त रिज़्क़ खे तंग करण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी आहे. ऐं अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ खे ख़र्च करण जो तरीक़ो ॿुधाइणु फरमायो त अवां जेका बि शइ अल्लाह जे नाले ते ख़र्च कंदव त अल्लाह उन जो बदिलो तव्हांखे ज़रूरु अता फरमाईंदो. दुनिया में अवां खे माण्हू वाइदे ख़िलाफ़ी करे वञे, मिट माइट दोस्त अहबाब रिश्तेदार तिजारत वारो उहो तव्हांखे धोखो ॾेई वञे, पर अल्लाह जी ज़ात उहा आहे, रब जो क़ुरान उहा आहे जेको कंहिं बि क़िस्म जे शक ऐं शुबे खां पाक आहे. उन रब फरमायो त जेको तव्हां ख़र्च कंदा अल्लाह जे नाले ते, अल्लाह जो वाइदो आहे त अल्लाह पाक उन जो तव्हांखे अजर अता फरमाईंदो. रिज़्क़ खे कुशादे करण वारी ज़ात बि अल्लाह जी ऐं रिज़्क़ खे तंग करण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी. त पोइ बाना परेशान छा ते आहे? चरियो थियो आहे छा? परेशान आहे इन ॻाल्हियुनि ते जो रिज़्क़ जे अंदरि तंगी आहे या हेतिरो कमायां थो पूरत नथी पवे. इहा इन ॻाल्हि जे तरफ़ दलालत ऐं निशानी आहे त तो अल्लाह तबारक व तआला जे दर खे छॾे ॾिनो आहे, रुगो पंहिंजे अकुल जे ऐं मादियत वारे दरवाज़े खे पकड़े वेठो आहे, जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे रिज़्क़ खे बरकत खां रब साईं महरूम करे छॾियो आहे. ऐं जॾहिं रिज़्क़ बरकत खां महरूम थींदो आहे त पोइ लख ऐं करोड़पति इंसान बि पंहिंजे मिल्कियत जे अंदरि सुकून हासिल न करे सघंदो. कमाईंदो त तमामु घणो, अल्लाह उनखे उनजे कमायल रिज़्क़ मां खाइण जी रब साईं तौफ़ीक़ अता न फरमाईंदो. अल्लाह मर्ज़ी जो मालिक आहे. ऐं जेकॾहिं तौफ़ीक़ ॾियण ते अचे ग़रीब में ग़रीब, मिसकीन में मिसकीन, चाहे खंड जा जेके आहिनि भरियल सीरा ऐं हलवा खाए, चाहे चांहियूं पीए, चाहे रिज़्क़ जा के बि जंहिंखां वॾेरो अमीर ज़ादो परहेज़ करे, अल्लाह तबारक व तआला हिन जे लाइ जेका शइ वणेसि खाए अल्लाह पाक उन जे पेट खे बीमारियुनि खां पाक करे छॾे. रब मर्ज़ी जो मालिक आहे. जॾहिं माण्हू अमीर थींदो न पोइ केयर कंदो, डॉक्टरनि खां पंहिंजो खाधो चेक कराईंदो. आवाज़ खाधो चेक कराए मथां हिन में ज़हर न मिलियल हुजे, मथां हिन जे अंदरि का पारूथी शइ न मिलियल हुजे. तव्हां ॾिसो वञी करे जेके क़ुरान जा तालिब जेके क़ुरान पढ़नि था, खकर जी मानी जे मदरसनि में ईंदी आहे, उते वञी करे ॾिसो थाल जे अंदरि जेका मानी मिलंदी आहे न त हुन में साग बि उन में, दाल बि उन में, गोश्त जी भाॼी बि उन में, मच्छी जी भाॼी बि उन में, पोइ सॼो मिलाए मिक्स करे अचे जो तालिब मां खाईंदा आहिनि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे. उन जे अंदरि चांवर बि उन मानी जे अंदरि मानी चांवर मिक्स करे खाईंदा आहिनि. कंहिं बि क़िस्म जी का बीमारी कोन्हे, को पॉइज़न कोन्हे, कंहिं बि क़िस्म जी गिणती कोन्हे, न पारूथे हुजण जो ख़तरो आहे, न ताज़े हुजण जो, फ्रेश हुजण जो को ख़ुशी आहे. जेका शइ अल्लाह जे नाले ते मिले थी उहे खाइनि था. अल्लाह तबारक व तआला ॾिसो त उन्हनि जी सिहत खे चङनि भलनि जेके अमीर माण्हू आहिनि, जिन वटि माल जी दौलत जी घणात आहे, उन्हनि खां अल्लाह उन्हनि जी सिहत खे सिहतमंद रखणु फरमायो आहे, तबियत खे रब सां साफ़ रखणु फरमायो आहे. जेतिरो ॾिजंदो इंसान ओतिरो हुन मर्ज़ जे अंदरि लाइक़ थींदो, पर जेतिरो अल्लाह जे तरफ़ मुतवज्जो थींदो ओतिरो हुनजो ख़ौफ़ टरंदो वेंदो. छो? डिॼे अल्लाह जी ज़ात खां. जॾहिं अल्लाह खां डिॼंदो त
त पोइ मादी शयुनि जो जेको आहे ख़ौफ़ ख़तम थींदो इंसान जो। पर जेकॾहिं डिॼंदो मादी शयुनि खां, मथां खंडु खावां शुगर थी पवे, मथां फलाणी शइ खावां बीमारी थी पवे, मथां हीअ शइ थिए, मथां हीअ शइ थिए। पर जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ हूंदो त पंहिंजे जिस्म जो पंहिंजे अंदरि खाईंदो सुन्नत जे मुताबिक़, ऐं उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला जे रसूल जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ थोरो खाईंदो। जीअं चवंदा आहिनि केतिरा यकीन चवंदा आहिनि त असां जेको आहे इन जे करे बीमारियुनि जा बि शिकार आहियूं जो असां सुन्नत वारो नथा खाधो खाऊं। जेकॾहिं सुन्नत वारो खाधो खाऊं, सुन्नत वारो खाधो छा आहे, थोरो जेकॾहिं माना खाधे जा ईअं असां पेट जा 3 हिसा कयूं, 2 हिसा माण्हू खाधो खाए, 3 हिसो हिकिड़ो हिसो खाधो खाए, हिकिड़ो पाणी जे लाइ, हिकिड़ो हवा जे लाइ, असां 3 जेको आहे खाधे सां पइजी वेंदी। हलो बाबा, जीअं न लताड़े करे ठाहिबो आहे पंहिंजे पेट खे, मज़ूर जीअं लतड़ हणे हुनखे गारो ठाहे पोइ हुनखे लतड़ हणे मथां लताड़े 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 खाईंदासीं। जेको माना वेले ते मिलंदो उनखे पेट जे अंदरि दाख़िल करणु ज़रूरी आहे। इहा कैफ़ियत न ॾिसंदो इंसान त जेका आहे पेट जी कैफ़ियत छा आहे, सुन्नत जो अमल छा आहे। सो चवण जो मतिलबु जॾहिं सुन्नत ते हलंदासीं त पोइ सुन्नत जे मुताबिक़ खाधे ऐं खुराक जो ख़्यालु रखणो पवंदो। पोइ हुन में परहेज़ जी ॻाल्हि ई कोन्हे। मिठो हुजे बि खाओ, कड़ो हुजे बि खाओ, नमकीन हुजे बि खाओ, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे खाओ। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हिकु दफ़े साहबी खाधो खाए पियो त अचानक जेको आहे उन साहबी जॾहिं खाधो खाधो आख़िर में जॾहिं खाधो पूरो करण वारो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुराइण फरमायो। साहबी वजह पुछी त साईं कुर्बान वञा, तव्हां भला पहिरियां ख़ामोश हुया, हाणे भला तव्हांजे चपन मुबारकनि ते मुस्कुराहट फैलिजी हुई, कुर्बान वञा। हिन जो ख़ासि वजह पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त पहिरियां शायदि तोखां बिस्मिल्लाह पाण विसरी वई, शैतान तोसां गॾु खाए पियो, हाणे आख़िर में तो बिस्मिल्लाह पढ़ी, तुंहिंजे बिस्मिल्लाह पाण सां शैतान जेको बि खाधो हुयो उहो खाधो वञी करे टही करे चरी। हाणे तुंहिंजे खाधे जे अंदरि अलाह बरकत विझण फरमाई, हाणे तुंहिंजे खाधे में बरकत अची वई, जंहिंजे करे माण्हू बिस्मिल्लाह जी बरकत जे मथां मां ॾिसी करे जेका मुस्कुराइनि त अल्लाह तबारक व तआला इन बिस्मिल्लाह जे अंदरि केतिरी जेका आहे बरकत रखणु फरमाई आहे। जीअं फरमाइनि था न, हिकिड़े अल्लाह वारे वटि हिकिड़ो माण्हू आयो, चई साईं मुंहिंजे रिस्क जे अंदरि जेका आहे तंगी आहे, उनखे नुस्ख़ो ॾिनो, चई वञी करे चांवर खा। ऐं वरी ॿिए माण्हू अची करे चयो त साईं मुंहिंजे रिस्क जे अंदरि कुशादगी आहे, त तव्हां मूंखे हुन जे लाइ नुस्ख़ो ॿुधायो। मतिलबु तमामु घणो रिस्क आहे पर सुकून न आहे, उनखे ॿुधायो वञी करे चांवर खाओ। त पुछण वारे पुछियो त साईं हुन जंहिंजे रिस्क में तंगी हुई उनखे बि तव्हां चांवरनि जो नुस्ख़ो ॾिनो त वञी करे चांवर खाओ, ऐं जंहिंजे रिस्क में कुशादी उनखे बि तव्हां रिस्क मशवरो ॾिनो त वञी चांवर खाओ। माजरा छा आहे? हुन ॿुधायो त माजरा इन जी आहे, चांवर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका हिकिड़ी मतिलबु खुलियल शइ आहे, उनजे हिकु हिकु दाणे में को दाणो अहिड़ो हूंदो आहे जंहिं ते अल्लाह तबारक व तआला बरकत जो हिसो उन ते रखणु फरमाईंदो आहे। जेको तंग दस्तो हूंदो ज़ाहिर आहे उहो सॼो मेड़े सेड़े सॼे ताव खे लपेटे करे खाईंदो। जॾहिं लपेटे करे पंहिंजे ताव खे खाईंदो त हिकिड़ो बि चांवर बाक़ी न छॾींदो, त बरकत वारो चांवर बि बिस्मिल्लाह करे खाईंदो, अल्लाह हुनजे रिस्क में बरकत अता फरमाईंदो। पर जेकॾहिं मालदार हूंदो, ज़ाहिर आहे उन वटि खाधे जी घणात हूंदी, त उहो परवाह न कंदो, कुझु चांवर हेठि किरंदा, कुझु चांवर खाईंदो, त उन हारियल चांवरनि में जेको बरकत वारो दाणो हुयो उहो बि हारिजी पवंदो, त उहो हारियल जेको रिस्क आहे उनखे बददुआ ॾींदो, बददुआ जे करे उनजे रिस्क जे अंदरि बरकत ख़तम थी वेंदी। पंहिंजो पाण मालदारी खां सुञाइप में हलियो शइ हिकिड़ी हुई, पर उन में ॿिन्ही जी कैफ़ियत जो फ़र्क़ु पियो। हिकिड़ो खाए थो लिपेटे करे वेड़े करे सुहिणे नमूने सां पूरो खाए थो, ऐं ॿियो खाए थो ईअं बद फज़ील थो। तव्हां ॾिसंदा त केतिरा जिन वटि पैसनि जी घणात, ग़रीब मिसकीन जेको आहे 150 रुपए में 200 रुपए में वञी करे खाधो खाई ईंदो ड्रौ करे, पर अमीर हूंदो त 1000 रुपयनि जो खाधो खाईंदो, ऐं उन्हनि में जेके वरी ब्रोस्ट जेके हुनजा खाधा उहे बचाए करे हुते होटल ते रखी ईंदो, ताकी हिननि खे ख़बर पए त मूं वटि पैसो जाम आहे, मूंखे खाइणो हुयो रुॻो 500 जो, 3000 जो घुराइनि, ताकी तव्हांखे ख़बर पए त मूं वटि पैसे जो हराम जो माल मूं वटि जाम आहे। या वरी हुनखे ॿेरा जेके वरी सुहिणे नमूने सां हुनजे साम्हूं सर्विस पेश कंदा, हुनखे 500 रुपया 1000 रुपयो, अबा हे तोखे टिप आहे। अलाह जे नाले ते कॾहिं कंहिं ग़रीब खे मिसकीन खे अटे जो राशन जो थेलो कोन वठी ॾींदो, चवे त बाबा अलाह जे नाले ते मां भला 10 किलो जो अटो तो मिसकीन खे वठी थो ॾियां, न न, हुते पंहिंजो नालो बनाइण जे लाइ चवंदो त हे तोखे टिप आहे, हीअ टिप जेको आहे तूं हुन ते टपारींदो आहे, ताकि तोखे ख़बर पए त मूं वटि माल जी घणाई आहे। माना अयाशीअ जे अंदरि इंसान एतिरो ख़र्च करे थो सिर्फ़ु पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण जे लाइ, पर जेको अल्लाह जंहिंजो वाइदो कयो फरमाईंदो मां अनफ़क़्तुम मिन शैइन, जेको तव्हां ख़र्च कयो था अल्लाह जे नाले ते फहुव युख़्लिफ़ु, अल्लाह जो वाइदो आहे त अल्लाह उन ख़र्च कयल जो बदिलो तव्हांखे मोटाए ज़रूर अता फरमाईंदो। दुनिया जे अंदरि जेकॾहिं माण्हू ॾेखावे जे लाइ वते पैसा विराईंदो, वते चई कंदो, उनजो त सवाइ न, जेके माण्हू चवंदा वाह 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 जो साहब जेको आहे ख़ैर कढियो आहे, वाह जो साहब सॼी आहे, इन खां अलावा को बदिलो कोन्हे। पर जेकॾहिं ॾींदो अल्लाह जे नाले ते, रब जा फ़रिश्ता बि हुन जे लाइ दुआऊं कंदा, अल्लाह दुनिया जे अंदरि बि माल जे अंदरि बरकत विझंदो, त आख़िरत जे अंदरि बि रब 1 रुपए जे सदक़े में 70 दफ़ा हुनजो रिज़्क़ अजुर वधाए करे ॾियणु फरमाईंदो। तॾहिं क़ुर फरमाए वमा क़ुल इन रब्बी यबसुतु रिज़्क़, प्यारा इन्हनि खे ॿुधाए मुंहिंजो अल्लाह
कुशादो करे थो रिज़्क़ खे जंहिंजे लाइ घुरे पंहिंजे बाननि मां वया कुदिरुल ऐं जंहिंजे लाइ रब चाहे त पंहिंजे रिज़्क़ खे हुनजे लाइ तंग करे छॾे मर्ज़ी जो मालिक आहे तंहिंजे करे अमीर जेको आहे ग़रीब खे ॾिसी करे पाण खे मुतबर न सम्झे ऐं ग़रीब वरी अमीर खे ॾिसी करे रब जो नाशुक्र न थिए इहा तक़सीम अल्लाह जी ॻाल्हि फरमाईंदव यौम यहशुरुहुम जमीआ जंहिं ॾींहुं अल्लाह तव्हां सभिनीनि खे जमा कंदो ثم يقول للملائكة أهؤلاء إياكم كانوا يعبدون रब चवंदो फरिश्तनि खे इहे उहे ई माण्हू हुया जेके इयाकुम तव्हां चवंदा हुयो त कानू याबुदून असांजी इबादत कंदा के माण्हू फरिश्तनि खे पूॼींदा के जिन्ननि खे के माबूदनि खे قالوا سبحانك انت ولينا من دونهم उहे माण्हू चवंदा रब तुंहिंजी ज़ात पाक आहे انت ولينا من دونهم तूं ई असांजो मालिक आहीं इन्हनि खां सवाइ यानी असां इन्हनि फरिश्तनि या जिन्ननि जी पूॼा न कईसीं बल कानू याबुदून अल जिन्न बल्कि चवंदा त साईं इन्हनि इबादत कई ही जिन्ननि जी अक्सरुहुम बिहिम मुमिनून फरमाईं त चवंदा त इहे अक्सर जेके इन बातिल माबूदनि जे मथां ईमान रखंदा हुया فاليوم لا يملك بعضكم لبعض نفعا ولا ضرا الله फरमाईंदो त अॼो के ॾींहुं तव्हांजो बाज़ खे को बि नफ़ो नथो ॾेई सघे न वरी तव्हांखे को नुक़सान ॾेई थो सघे को माण्हू कंहिंखे बि न नफ़ो ॾींदो न नुक़सान ॾींदो हर इंसान खे पंहिंजो अमल कमु ईंदो ईअं न आहे त दुनिया जे अंदरि जनाब DC साहब हुयो वॾो जेको आहे मोतबर साहब हुयो हुनजो SSP सां राब्तो हुयो वज़ीर सां राब्तो हुयो हर कम कराईंदो त आख़िरत जे अंदरि बि हलंदी इहा ॻाल्हि रब क़ुर में वाज़े फरमायो वमा अमवालुकुम वला औलादुकुम वक़ालू नहनु अक्सरु अमवालन व औलादा चवंदा असांखे माल बि घणो असांखे औलाद बि घणी असांखे अज़ाब न थींदो रब फरमायो त इहो कॾहिं बि ईअं कोन थींदो इन्हनि खे ॿुधायो माल ऐं औलाद जी घणाई कॾहिं बि तव्हांखे अलाह जे अज़ाब खां नथी बचाए सघे कॾहिं बि अलाह पाक जे अज़ाब खां जेका आहे तव्हांखे नथी बचाए सघे उन्हनि हिकिड़े चङे माण्हू जेको आहे लिखियो वाक़ियो लिखियो हिकिड़ो एडवोकेट जो नालो हुनजो ॻाल्हि में नाले छा पंहिंजे वक़्त में एॾो पंहिंजे ज़हन जे एतबार सां वकील हूंदो होशियार हूंदो हुयो जो खून जा जेके मुक़दमा हूंदा न फीस लखनि जी तादाद में वठी करे जेको माण्हू मुजरिम हुजे मुजरिम खे बेॾो ई साबित कंदो लखा रुपया फीस वठी करे बेॾो ई साबित कंदो ईअं हली हली करे पंहिंजो माल ठाही पंहिंजी औलाद खे सुठियो कयईं बंगला ठाही गाॾियूं ठाही औलाद वॾी थी पढ़ाई लिखाई हुनखे जॾहिं हे पंहिंजी उमिरि खे अची करे पहुतो यानी कुराड़ वारी उमिरि खे हाणे औलाद त पंहिंजे जेको आहे जोबनि जे अंदरि हुई जवानी में हुननि खे माल जो हराम जो खारायो हुई त हुननि बि पंहिंजे अबे सां हराम वारो सुलूक करणु शुरू कयो हुननि छा कयो जो पंहिंजे अबे खे पाण वारे पाकिस्तान वारे बंगले में रहाए उते हिकिड़ो हुनखे गार्ड ऐं हिकिड़ो मुलाज़िम रखी न थियो अबे जी तूं ख़िदमत कर असां त फॉरेन कंट्री में उहे पंहिंजी जोइन सां पंहिंजे बचनि सां गॾिजी करे वञी फॉरेन कंट्री में रहिया इत्तेफ़ाक़ सां उन्हनि जो पोइ हिते अचणु थियो त कंहिं शादीअ में उते उन्हनि माइटनि उन्हनि खे इलाज कया त भेण कार पियो तव्हां वारो पीउ जेको वकील जंहिं तव्हांखे पाले करे वॾो कयो त उनजी तव्हां थोरी ज़रा हालत ॾिसण वञो कीअं आहे वॾी मजबूरी खां बाद में चवनि पिया उन पंहिंजे पीउ जे बंगले ते आयो उहो पुटु आयो वॾो पुटु हुन वटि अची करे ॾिठई दरवाज़ो जो खोलंदे दरवाज़े में दरवाज़े में कमरे में एॾी बदबू जो हमरा नक ते रुमाल रखी करे पी रही त ख़बर पई मतिलबु जांच में ख़बर पई त जेको आहे कुराड़ो हुयो उथी उथण वेहण खां हलाक मुलाज़िम हुनजी कनि कोन उते जेको आहे हंगी मुटी करे उते ई हुन किन कयो हुयो त मुलाज़िमनि बि उते कुते वांगुरु छॾे ॾिनो त पियो हुयो इहा हालत त ज़ोफ़ जे करे हुनजी बीनाई बि ख़तम थी वई चवनि त एतिरे क़दुरु हुननि पुटनि खे मस्ती मगी जो उनखे वञी करे साईं जेके चवां त जेके मुलाज़िम हुया मुलाज़िमनि खे जो तव्हां पंहिंजा बच्चा वठी अचो ऐं तव्हां जेको आहे अबे सां मिलो असांजे नाले ते मां तुंहिंजो पुटु आहियां वीचारो ज़ोफ़ जे करे हुनजी बीनाई कमज़ोर उहो पुटु सम्झी करे हुननि खे चुमियूं ॾे हुननि सां मिले हुननि जे बचड़नि खे पंहिंजा पोटा सम्झी करे हुननि खे भाकुर पाए माना पुटु पाण ऐं पंहिंजी औलाद खे हुन अबे सां मिलण जे लाइ बि तयारु थियो हाणे हिते जेका आहे ग़लती सिर्फ़ु औलाद जी कोन्हे औलाद जी बि ग़लती आहे छो इहा औलाद जेको पुटु पंहिंजे अबे सां इहो सुलूक करे थो सुभाणे इहा ई औलाद सां अहिड़ो सुलूक कंदी जॾहिं मां वाक़ियो पढ़ियुमि त मूंखे यादि आयो त जीअं चवंदा न सियाणा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी जहिड़ी नियत तहिड़ी मुराद हराम खाई करे जहिड़ा बच्चा पालियईं त आख़िरत जे अंदरि हशर बि उहो ई थींदुसि हाणे त कुते वांगुरु हशर थींदो मौत थींदो वञी करे टंगो टाली करे क़बर में अहिड़ी हालत थी इंसान जी तंहिंजे करे इंसान कोशिशि कयो पंहिंजे पेट में ऐं पंहिंजे बचड़नि खे हलाल जो लुक़्मो खारायो हलाल जो लुक़्मो हूंदो न वरी खणी थोरो हुजे हलाल जो रिस्क हुजे पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे पेट में खाए ऐं पाण बि जेको ग़लति कम खां बचे औलाद ॾिसंदी असांजो अबो जेको ग़लति कम खां बचे थो पाण बि सुभाणे परहेज़ कंदी औलाद ॾिसंदी असां अबो ई चोर हुयो त बाक़ी असां वरी कहिड़ा प्रकार कंदासीं उहे बि हुनजे तरीक़े ते हलंदा चवंदा न त शींहं जेको आहे शींहं जो बचो हुनखे शींहं केतिरी बि नसीहत करे न जानवर तूं चीरे फाड़े न खाईंदो कर त उहो हलंदो कमु उहो ई कंदो जेको हुनजो पीउ कंदो
पंहिंजे पीउ जा प्रकार ॾिसी करे उहे कम कंदा सो ख़ैर कुरान फरमाता है यौम नहशरुहुम बल कानू यअबुदूनल जिन्न अक्सरुहुम बिहिम मुमिनून फलयौम ला यमलिकु बादुकुम अर्ज़ पे कम त का बि शइ उते कम न ईंदी तव्हांखे भली खणी केॾा बि मुतमर हुजो केॾी बि उमिरि तव्हांजी जवान हुजे मालदार हुजो ताक़तवर हुजो अल्लाह फरमायो उहो अहिड़ो ॾींहुं हूंदो तव्हां मां को बि हिक ॿिए खे ज़रे बराबर न नफ़ो पहुचाए सघंदो न वरी नुक़सान पहुचाए सघंदो ونقول للذين ظلموا ذوقوا عذاب النار التي كنتم بها تكذبون फरमाईंदा असां चवंदासीं उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ज़ालिम हुया ذوقوا عذاب النار चखो जहन्नम जी बाहि खे التي كنتم بها تكذبون या जहन्नम जी बाहि उहा अथव जंहिंजी तव्हां दुनिया जे अंदरि कूड़ो कंदा हुयो तव्हां चवंदा हुयो त जहन्नम आहे पोइ खणी माण्हू ज़बान सां इनकार करे ईमान सां इनकार करे या अमल सां इनकार करे त सिर्फ़ ज़बान जो मुनकिर जहन्नम जो मुनकिर न आहे अमल सां इनकार कंदड़ बि जहन्नम जो मुनकिर अमल सां इनकार कंदड़ माना उनखे ख़ौफ़ ई न आहे गिणती न आहे उनखे फिक्र ई न आहे त मां जेको आहे अल्लाह तबारक व तआला को मूंखे को पकड़ कंदो कूड़ ॻाल्हाइण में या को गिला करण में या ॿिए सां ठगी करण में ठगी न त माण्हू छा कंदा जो के वक़्त मेरी घणी होशियारी ॾेखारींदा त अधु सच ॻाल्हाईंदा अधु सच ॻाल्हाईंदा अधु सच जे अंदरि उहा छा हूंदी जेका हुनजी ठगी हूंदी उहा रुकिजी वेंदी लिकी वेंदी अधु सच ॻाल्हाईंदा जंहिंमें सिर्फ़ु पंहिंजो मक़सदु पूरो थिए इहे सभु कम जेके आहिनि फ्रॉड जा कम आहिनि وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ जॾहिं उन्हनि जे साम्हूं असांजूं आयतूं तिलावत कयूं वेंदियूं चिटियूं قالوا ما هذا الا رجل चवंदा त हे शख़्स त उहो आहे जेको असांखे पंहिंजे अबनि ॾाॾनि जे दीन खां मना थो करे कुरान जॾहिं पढ़ियो वेंदो हुयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इल्ज़ाम हणंदा हुआ चवंदा हुआ आयातुना बय्यिनातिन असांजूं आयतूं चिटियूं उन्हनि जे साम्हूं तिलावत कयूं वेंदियूं चवंदा हुआ قالوا ما هذا الا رجل नाही मगर इहो शख़्स युरीदु अन यसुद्दकुम इहो चाहे थो अन यसुद्दकुम तव्हांखे रोके अम्मा कान याबुदु आबाउकुम उन्हनि जी इबादत खां जंहिंजी तव्हांजा अबा ॾाॾा इबादत कंदा हुया वक़ालू ما هذا الا افك مفترى काफ़िर चवंदा हुआ इहो क़ुरान जेको आहे इहो मगर इहा न आहे शइ मगर पहिरनि जी घड़ियल ॻाल्हि माना कहाणियूं आखाणियूं जे चवंदा आहिनि आखाणियूं कहाणियूं तारीख़ जी ॻाल्हि इहे आहिनि बसि ॿियो कुझु बि न आहे وقال الذين كفروا للحق لما جاءهم काफ़िरनि चयो हक़ जे बारे में जॾहिं उन्हनि वटि हक़ पहुतो इन हादा इल्ला सिहरुम मुबीन चवंदा काफ़िर त इहो क़ुरान जेको आहे या क़ुरान खे पढ़ंदड़ जेको बि इहो सिर्फ़ जादू आहे चिटो वमा आतैनाहुम मिन कुतुबिन यदरुसूनहा क़ुरान फरमायो त प्यारा तव्हां गणती न कयो हो इहो इंसान जी इहा आदत आहे अॻ में बि जेके नबी आया रसूल आया उन्हनि जॾहिं अल्लाह जो पैगाम हिननि ते पहुचायो उन्हनि खे बि अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हणंदा उन्हनि खे ईअं चवंदा त इहे पहिरियों जो आखाणियूं कहाणियूं तारीख़ जूं ॻाल्हियूं कूड़ा इहो वमा आतैनाहुम मिन कुतुबिन यदरुसूनहा असां जेके बि मोकिलियासीं किताब ॾेई करे उनजो सबक़ ॾींदा वमा अरसलना इलैहिम क़बलक मिन नज़ीर ऐं जेके बि असां प्यारा तव्हां खां पहिरियां मोकिलियासीं टिजारींदड़ उन्हनि सां काफ़िरनि सभिनि इहो ई असरु कयो वमा वक़द्दब الذين من قبلهم कूड़ो कंदा हुआ उन्हनि खां अॻु में जेके बि गुज़रिया वमा बलगू मिन शार मा आतीनाहुम हालांकि पाण दलील जे तौर ते इन जे ॾहें हिसे खे बि न पहुची सघिया जो पंहिंजी ॻाल्हि खे साबित कनि पंहिंजी ॻाल्हि खे साबित नथा करे सघनि बल्कि उन्हनि हिकिड़ो सुधो ऐं आसान रस्तो इहो वरितो फ़क़द्दबू रुसुली सिधो सो चवंदा बाबा रसूल कूड़ा आहिनि हालांकि उन कूड़ जो उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो दलील कोन हुयो फ़क़ई वकार नकीर फरमाई पोइ इहे जेके इनकार कंदड़ रहिया पोइ ॾिस त मां कीअं थो उन्हनि खे आख़िरत जे अंदरि अज़ाब ॾियां कीअं थो उन्हनि जो असरु कयां आख़िरत जे अंदरि जॾहिं साह उन घुट मां निकिरंदो उन खां बाद में आख़िरत जे अंदरि अल्लाह वटि सभिनी खे हिसाब किताब ॾियणो पवंदो ऐं न साह जे निकिरण जी कंहिं वटि का गारंटी न आहे कंहिं इंसान जो कहिड़ी हालत में साह निकिरी वञे तव्हां ॾिसो था इहे अख़बारूं पढ़ो वाक़िअनि सां भरी पयूं आहिनि साईं फलाणी जॻह ते फ़ौजी जेको आयो सर्विस खां उहो जेको रिपीटर घर में साफ़ पियो करे हुनजो कारतूस जो छुटो नड़ीअ में लॻो संभड़ा ख़तमु थी हाणे हुनखे अंदाज़ो हुयो त मां हिन वक़्तु मरंदुसि हुनखे त इहा ख़बर मां रिटायर थींदुसि माल जाम मिलंदो घर ठाहींदुसि हे कंदुसि इंसान जूं सदूं ई जेके आहिनि ख़तमु थी वियूं ऐं केतिरा ई अहिड़ा वाक़िया के वीचारा कंहिं हादसे में कंहिं हादसे में कंहिं कम में ऐं के अहिड़ा आहिनि जेके तबई मौत बि इंसान अचानक अल्लाह पाक खे प्यारो थो थी वञे त उन शइ जी ख़बर न आहे उन खां अॻु में इंसान तयारी करे वठे उन खां अॻु में पंहिंजे लाइ आख़िरत जो बंदोबस्तु करे वठे पोइ वारा न कंदा पोइ वारनि ते असां जेको हिसाब न छॾींदा हा असांजी औलाद हाणे वरी सखी आहे त वरी बाद में ॿिए नाले ते वञा भत जा देगड़ा लाईंदा वरा जेके भत जा देगड़ा लाईंदी केतिरा ई असां वाक़िया हिते जेको आहे असां वटि अमर आयो असांखे अची करे जॾहिं वीचारो फाथो जेको खून जे केस में रोज़ानो चयो रोईंदो साईं दुआ कयो असां जेका खून जे केस में फाथऊं मसइलो हल थिए साईं हालत आहे हीअं जेको आहे ॻोड़ा वेही करे हारींदो हुयो जॾहिं अल्लाह पाक हुनखे जेको आहे हिन जे खून जे केस मां कढी करे ॿाहिरि आणियो हाणे त माशाल्लाह ताजर थी पियो आहे चयोमांसि मूं 500 जी मिठाई विराए त हाणे हुन ॾींहं खां मूंसां ॻाल्हाईंदी करे इहा इंसान जी ईमानदारी बाबर के तू मूंखे न कराए कर कोई हिकिड़ी देख लाइ ग़रीबनि खे खाराए ख़ैरात त कढ अॻे तव्हां ॾिसंदा दर दर ते ख़ैरात हलंदी अब जुमे जो ॾींहुं प्लान ख़ैरात कई हलो हली करे हुन ख़ैरात कर
अॼु जेको आहे माना इहे यारी बाशी जूं ऐं कढ़ाईअ जूं ऐं अहिड़े क़िस्म जूं महफ़िलूं त आहिनि पर ख़ैरात जो अॼुकल्ह नालो कोन्हे हा 40 कढंदा 30 कढंदा जेके जंहिंजो दीन सां वास्तो कोन बाक़ी जो ख़ैरात अब मूंखे जेको आहे नौकरी मिली केतिरा नौजवान असां ॾिठासीं रोईंदा रहिया साईं मुंहिंजे अबे जी जेका आहे नौकरी ख़तम थी वई या मुंहिंजो अबो रेलत करे वियो साईं दुआ करो नौकरी मिले बसि अलाह जे दर ते बसि ईअं दुआ करो हथ खणी बीठा हूंदा साम्हूं जॾहिं उन्हनि खे नौकरी मिली बाद में जॾहिं उन्हनि खे यादि ॾियारियोसीं आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाइणु छॾे आहिस्ते आहिस्ते नमाज़ बि तिरकी आहे नमाज़ आहिस्ते आहिस्ते नमाज़ में तिरकी आहे पोइ हाणे केतिरा नौजवान ईंदा आहिनि चवंदा आहिनि त बाबा नौकरी न मिले त भले इन हालत में नौकरी जे साईं नमाज़ पढ़ो था नौकरी मिले थी त पोइ नमाज़ में तिरकी हलिया था वञनि पहिरियों अहिड़ा जेको आहे मुतक़ी परहेज़गार अहिड़ा जेकॾहिं अलाह सां हीअं करे वेंदा जीअं न कुकड़ जे मथां पाणी पियो हुजे सीअ में इहा मुंडड़ी हेठि न करण लाइ या अलाह साईं माफ़ कजांइ गुनाह पर जेकॾहिं न खीसो जे करम थियो पोइ हीअं न रद चवंदा छा थियो नमाज़ छा थियो हाली त माल जेको आहे भरे पियो आहे छा थियो नमाज़ इहा मुलनि जा कम आहिनि वञी करे असां नमाज़ पढ़ो सो अहिड़ा वाक़ई जेका दुनिया जे अंदरि खोड़ ॾिसंदा अलाह पाक सां ठगी इंसान न करे सघंदो इन्हनि सभिनीनि खे अलाह पाक वटि हिसाब किताब ॾियणो पवंदो ऐं मां उनखे चवंदो आहियां त इहो जेके रब सां ठगियूं कयो था केतिरो ईंदो केतिरो रस्तो ड्रिबो तव्हांखे मिलंदो 20 साल 30 साल 40 साल पर आख़िर वरी जेको रड़ी कंदे हेॾे मोटी इन खां भलो अथव त इन हिकु हिकु लम्हे जो अलाह वटि हिसाब तव्हांखे ॾियणो पवंदो उन हिसाब जे भव खां हिकु हिकु लम्हो तव्हां पंहिंजो ज़रा कीमती बणाई वञो हाणे तूं चवां तव्हां मुतक़ी परहेज़गार आहियो मस जा कख थियो पर एतिरो ज़रूरु कयो जाइज़ नाजाइज़ हलाल हराम जी तमीज़ कयो जाइज़ ते हलो हलाल खाओ पाण बि खाओ फर्ज़नि जी अदायगी कयो इन खां वॾो मुतक़ी परहेज़गार कोन्हे कम अज़ कम माण्हू सुभाणे रब वटि ईअं न थिए जो हेतिरी जेका ज़िंदगी तूं गुज़ारी इन में जेको आहे तो हे कम का हिसाब ॾे ॾींहं टंगियो न पियो हुजे जाइज़ कम ते हले हलाल जेको आहे रिज़्क़ पाण बि खाए बच्चनि खे बि खाराए माल आहे त ज़कात कढे न आहे अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा करे इहा ज़िंदगी गुज़ारींदो इन ज़िंदगी गुज़ारींदे जेकॾहिं अॻिते हलंदासीं अल्लाह तबारक व तआला खां उमीद आहे त रब साईं असांजे गुनाहनि खे माफ़ करणु फरमाईंदो अल्लाह पाक कंदो अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।